वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। सिंध हाई कोर्ट ऐं मातहत अदालतुनि में जजिस जी खोट आहे। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जो चवणु आहे जजनि जूं ख़ाली जायूं जल्द भरण की कोशिश कंदासीं। जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी जो इहो चवणु आहे। 20 सालनि ताईं कोशिश कई त अॼु तव्हांजे साम्हूं चीफ जस्टिस आहियां। जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी वधीक चयो त हिन इदारे जी बहितरीअ लाइ हर वक़्तु हाज़िर आहियूं। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कारी साहब आयत अहिड़ी पढ़ी ॿुधाए जो अॼु तक़रीब में असांखे मौत जो यादि अची वियो। जस्टिस अकील अहमद अब्बासी कुझु कम कया आहिनि, कुझु शयूं अणपूरियूं रहियूं आहिनि। हीउ प्रोग्राम काफ़ी महांगो थी वियो आहे। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जी तक़रीब खे ख़िताब वकीलनि पारां चीफ जस्टिस शफ़ी सिद्दीकी खे सालगिरह जूं वाधायूं ॾिनियूं हुयूं। बार जे सदर रेहान अज़ीज़ मलिक पारां चीफ जस्टिस खे सिंधी टोपी ऐं अजरक जो तोहफ़ो पेश कयो वियो। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट ऐं मातहत अदालतुनि में जजिस जी खोट आहे। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जो इहो चवणु आहे। जजनि जूं ख़ाली जायूं जल्द भरण जी कोशिश कंदासीं। जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी जो इहो चवणु आहे। 20 सालनि ताईं कोशिश कई, अॼु तव्हांजे साम्हूं चीफ जस्टिस आहियां। एक बार ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे। सिंध हाई कोर्ट ऐं मातहत अदालतुनि में जजिस जी खोट आहे। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जो चवणु आहे जजिस जूं ख़ाली जायूं जल्द भरण जी कोशिश कंदासीं। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर ज़ुल्फी चांडियो खां। जी ज़ुल्फी, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी, सिंध हाई कोर्ट में शजरकारी जी मुहिम शुरू कंदे चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जस्टिस शफ़ी मोहम्मद सिद्दीकी सिंध हाई कोर्ट के लान में गुलमोहर बूटो लगायो। वण पोखण वारी तकरीब में चीफ जस्टिस सां गॾु सिंध हाई कोर्ट के सीनियर जजन पिण शिरकत कई। वण पोखण खां बाद सिंध बार काउंसिल तरफां नंढो प्रोग्राम रखियो वियो। उन में चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट मोहम्मद शफ़ी सिद्दीकी तकरीब खे ख़िताब कंदे चयो त लगभग 20 सालन का इन बार में रहियो आहियां। चीफ जस्टिस सीनियर बेंच जज तौर मुझो वक्त तमाम घट रहियो आहे। चीफ जस्टिस हाई कोर्ट जस्टिस अकील अहमद अब्बासी कुछ कम कया आहिनि, कुछ शयूं अणपूरियूं रहियूं आहिनि। हिन इदारे जी बहितरी लाइ हर वक्त हाज़िर आहियां। तकरीब ख़िताब कंदे वधीक चयो त अॼु कारी अहिड़ी क़ुरान शरीफ़ जी आयत पढ़ी आहे जो मौत यादि अची वियो आहे। चीफ जस्टिस वधीक चयो त पुराणी इनेक्सी में एक साल में 12 नयूं अदालतूं ठाहियूं वेंदियूं। एक वॾो ऑडिटोरियम ऐं मशावरती हाल पिण ठाहियो वेंदो। सिंध हाई कोर्ट जे मातहत अदालतुनि में जजनि जी खोट आहे। जजनि जूं ख़ाली जायूं जल्द भरण जी कोशिश कंदासीं। ऐं हिन वधीक चयो त जीअं जल्द खां जल्द इंसाफ़ खे यकीनी बणाए सघिजे। जी ठीकु आहे ज़ुल्फी, मां जी महिरबानी अपडेट करण जे लाइ।